कंदासीं। जोई शहर तां बोर्ड जो ख़तरो टरी न सघियो। रिंग बंद वटि पाणी जो दबाव बरक़रार आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि रिंग बंद वटि पाणी जी सतह में 2 इंच वाधि थी वई आहे। शहरी ॾींहुं राति बंद ते पहिरो ॾियण ते मजबूर आहिनि। शहरियुनि पारां रिंग बंद जे कमज़ोर हिसनि खे मज़बूत करण जो कमु जारी आहे। इलाइक़े वासियुनि मूजिबि जोई जे बैराड़ी में पाणी 3 इंच वधी वियो। वधीक कचा घर ड्रही पट पइजी विया आहिनि। ख़बर शामिल कंदासीं। कोटड़ी बैराज वटि सिंधु दरिया में वॾे दर्जे जी ॿोॾ बरक़रार आहे। पाणी में चढ़ाण सबबि बंदनि ते दबाव वधी वियो आहे। आपाशी खाते मूजिबि कोटड़ी बैराज वटि पाणी जो मथां वहिकिरो 6,04,147 ऐं हेठां वहिकिरो 5,83,842 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। दरिया मां निकिरंदड़ वाहन खे पाणी जी फराहमी लाइ 20,245 क्यूसेक छोड़ कयो वियो। दरिया जे बचाव बंद वटि क़दीमी शिव मंदिर में पाणी दाख़िल थी वियो आहे। मंदिर ज़ाइरीन लाइ बंदि कयो वियो आहे। जॾहिं त दरिया सिंध में चढ़ाण सबबि वॾी ॿोॾ वारी सूरतहाल बरक़रार आहे। दरिया में चढ़ाण सबबि दरिया जे हेठि कचे वारा केतिरा ई ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। बचाव बंद ते पाणी जो दबाव वधी वियो आहे। खानपुर ऐं कारोगोजा में केतिरा ई ॻोठ हिन वक़्तु पाणी हेठि अची विया आहिनि। पाणी घरनि में दाख़िल थी चुको आहे, जॾहिं त लॾपलाण जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त बरसातुनि सबबि सिंध में तबाही थी। घर ड्रही पट पवण सबबि लखे माण्हू बेघर थिया आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुर्तज़ा वाहब चयो त ॿोॾ मुतासिरनि खे कैंपुनि में तरसाए इमदाद ॾिनी पई वञे। कराची जे 41 कैंपुनि में 18,000 मुतासिरनि खे रखियो वियो आहे। मुर्तज़ा वाहब चयो त कोशिश आहे त जल्द पाणी नेकाल कयूं जीअं कणिक जी पुखाई थी सघे। साल 2020 में बि बरसातुनि सबबि मीरपुर ख़ासि में वॾो नुक़सानु थियो हो। संदसि चयो त हिन भेरे वफ़ाक़ी हुकूमत सभिनी सूबनि जे माण्हुनि जी मदद कई आहे। मुल्क में 2.8 अरब रुपया बरसात मुतासिरनि में विरहाया विया आहिनि। मुर्तज़ा वाहब चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म खे वधीक 41 अरब रुपया मुतासिरनि खे ॾियण लाइ राज़ी कयो आहे, जंहिंसां 16,72,000 ख़ानदाननि खे पैसा मिलंदा। मुर्तज़ा वाहब चयो त हिन वक़्त ताईं 8,34,000 माण्हुनि खे पैसा मिली चुका आहिनि। बैरिया टाउन जा 460 अरब रुपया सिंध जे अवाम जी मिल्कियत आहिनि। हुन चयो त बैरिया टाउन जा पैसा फौरी तौर सिंध हुकूमत खे मुंतक़िल कया वञनि। सिंध हुकूमत अहिड़ी दरख़्वास्त सुप्रीम कोर्ट में जमा कराए चुकी आहे। मुर्तज़ा वाहब चयो त सिंध जे बरसात मुतासिर माण्हुनि जो सभु कुझु ख़त्म थी चुको आहे। मुतासिरनि जी बहाली लाइ कोशिशूं जारी आहिनि। नाज़रीन, बदीन में पंगिड़ियो वेझो MMD खे वज़ीर सरखाणी वठां लॻल घारो 10 ॾींहं गुज़री वञण बावजूदि बंदि न थियण ख़िलाफ़ रहवासियुनि मेन रोड ते धरणो हयो। नूर अहमद ज़ंगे जो सजण बिल हाजी लखा ॾिनो उमराणी ऐं आमिर इदरीस बंदि न थियण ख़िलाफ़ शादी सिमोलवा मोरी वटि धरणो हयो वियो। धरणे सबबि पंगिड़ियो झुडो रोड मुकमल बंदि थी वियो, जंहिं सबबि ॿिन्ही पासनि खां 7 गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया खे ॿुधायो त LBOD खे लॻल घारे सबबि कुदरती लंघ मुकमल तौर बंदि थी वियो आहे, जंहिं सबबि हज़ारे माण्हू बेघर थी विया आहिनि ऐं लखे एकड़नि ते बीठल फसल बि ॿुॾी वियो आहे। हुननि चयो त बेरोज़गारी सबबि रहवासियुनि जे घरनि में फाका कशी वारी सूरतहाल पैदा थी वई आहे। केतिरा ई कुटुंब खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। भिरा रोड में 2 भाइर घर भरिसां खेॾंदे बरसाती पाणी में पेर तिरकण सबबि ॿुॾी फौत थी विया। वार्ड नंबर 3 जे फतेहपुर जे रहवासी पोरत करीम बख्श बिरोही जा 2 जाड़ा पुट मुदस्सिर ऐं मुज़मिल बरसाती पाणी में पेर तिरकण सबबि ॿुॾी विया। ॻोठ हाजी अली दोस्त बिरोही भरिसां ॿिन्ही भाइरनि जा लाश हथकिया विया। ॿिन्ही भाइरनि जा मर्द घर पहुचण ते कोहराम अची वियो। ख़बर शामिल कंदासीं। बांदी में ॿोॾ मुतासिर ॿारड़ी गेस्ट्रो विघे हयाती विञाए वेठी। जोही खां वाही पांदी आयल ॿोॾ मुतासिर ॿाड़ी ज़ुबैदा बिरोही गेस्ट्रो विघे फौत थी वई। ॿाड़ी जे फौत थियण बाद वारसनि में रोज़ राड़ो मची वियो। नाज़रीन, फरीदाबाद वेझो मासूम नींगर ऐं औरत फौत थी विया। हिकु ॾींहं में फौत थियण जो अंग 3 थी वियो। ॻोठ कंडो वाह खॾर में गेस्ट्रो विघे अताउल्ला सोलंगी जो मासूम पुट ऐं मोरां ज़ाल मोहम्मद हसन सोलंगी फौत थी विया। ॻोठाणनि मूजिबि बरसाती ॿोॾ बाद ॻोठ में गेस्ट्रो बीमारी तेज़ी सां वधण लॻी आहे, जंहिं सबबि रोज़ाने जी बुनियाद ते ॻोठाणा फौत थी रहिया आहिनि।
नाज़रीन, थड़ी मोहब्बत वेझो खाधो पीतो न मिलण ख़िलाफ़ मुतासिरनि पारां राधण मेहर रोड बंदि करे धरणो हयो वियो। अली सखरवानी मंगी हुज़ूर सोलंगी आचर सोलंगी ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक जैम थी वई। धरणे दौरान मुसाफ़िरनि ऐं मुज़ाहिरीन में चकरियूं पिणु थियूं। मुज़ाहिरीन जो चवण त ॿोॾि सबबि घर डही पट पइजी विया, जंहिं सबबि मासूम ॿारनि समेत स्कूलनि में पनाह वरिती आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त मुतासिरनि खे सहूलियतूं ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। मलीर वेझो ॿिनि ॼणनि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ वारसनि एहतजाज कयो आहे। निसार चांडियो, साबिर चांडियो, निसार लाशारी ऐं इनायत चांडियो जे अॻवानी ॿिनि ॼणनि खे खंबे गुम करण ख़िलाफ़ मलीर प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवण त एजाज़ चांडियो ऐं राशिद लाशारी खे गिरफ़्तार करे गुम कयो वियो आहे। हुननि चयो त पुलिस वर्दी ऐं सादा कपिड़ा पहिरियल अहलकारनि घर ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारनि खे तशदुद बाद ॿिनि ॼणनि खे गिरफ़्तार कयो। हुननि चयो त अहलकारनि घर ते चढ़ाई करे घर में पियल रोक रक़म, सोना ज़ेवर ऐं ॿियो सामान पिणु खंयो आहे। हुननि चयो त बेगुनाह एजाज़ चांडियो ऐं राशिद खे फौरी तौर ते आज़ादु कयो वञे। लाड़काणे शहर जी बैतुल माल कॉलोनी जे रवासिन पारां बरसाती पाणी निकाल न थियण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। मोहम्मद नवाज़ उमराणी, रोशन खल, उमीद अली जतोई जे अॻवानी में एहतजाज कयो वियो आहे। हुन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया खे ॿुधायो त बरसातुनि सबबि बैतुल माल कॉलोनी में 3 खां 4 फुट बरसाती पाणी बीठल आहे, जंहिं सबबि रहवासी लॾ पलाण करे दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हुननि पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वॾे वज़ीर मुराद अली शाह ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई त बरसाती पाणी निकाल करे संदनि ज़िंदगी बचाई वञे। फैज़गंज वेझो ॿिनि शादीशुदा नौजवान भेनरुनि पारां मुड़सनि ॾेरनि ससु ऐं सहुरे जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। ॻोठ हाजी मोहम्मद हाशिम चांग वास शादीशुदा ॿिनि भेनरुनि मसूमात शकीला ऐं अनिला चांग एहतजाज कयो आहे। हुन मौक़े ते मुतासिर नारियुनि मीडिया खे ॿुधायो त मुड़सनि ॾेरनि ससु ऐं सहुरे बिना जवाज़ तशदुद कयो आहे। हुननि चयो ज़ख़्मी हालत में थाणे ते पहुतासीं त पुलिस पारां जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ ॻरी रिश्वत तलब कई हुई। रिश्वत न ॾियण तां पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार करण खां इनकार करे छॾियो। हुननि चयो त मुड़सनि पारां रोज़ानी जी बुनियाद ते तशदुद जो निशानो बणायो वञे थो ऐं कूड़नि इल्ज़ामनि तहत कारोकारी करार ॾेई क़त्ल करण जी कोशिश थी रही आहे। हुननि चयो त जवाबदार मुड़ुस बासर आहिनि, जिन मां जान जो ख़तरो आहे। हुननि आईजी सिंध, डीआईजी सखर ऐं एसएसपी ख़ैरपुर खां मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। ज़िक्र कंदासीं मुरीश चाक वेझो 3 मुखबिजनि जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां मेन रोड वटि धरणो हणी रोड ब्लॉक कयो वियो। माई चौक जे इलाइक़े में अगवा थी वियल 3 मुखबियुनि जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां मेन चौक ते टायरनि खे बाहियूं ॾेई एहतजाज कयो वियो। धरणे सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। मुज़ाहिरीन चेताव ॾींदे चयो त जेसीं ताईं मुखबियुनि खे आज़ादु न कयो वेंदो, तेसीं ताईं धरणो जारी रहंदो। पुलिस पारां मुज़ाहिरीन खे मुखबियुनि जी जल्द बाज़ियाबी वारी ख़ातिरी बाद धरणो ख़तमु कराए रोड खे ट्रैफ़िक लाइ बहाल कयो वियो। नाज़रीन, ख़बर शामिल कंदासीं सराड़ी मां। सराड़ी वेझो बेरम पीउ गोली हणी नौजवान धीअ खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ हाजी मुसाफ़िर बिरोही में जवाबदार पीउ अली बख़्श बिरोही 18 वरियनि जी नौजवान धीअ उज़मा बिरोही खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। इतला ते पुलिस वाक़िए वारे हंधि पहुची लाश तहवील में वठी ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि जवाबदार पंहिंजी धीअ खे कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। जवाबदार खे पिस्टल समेत गिरफ़्तार कयो वियो।